अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सायरा सुमरो माया सैयद समीला शिराजी। सबका बेरी का नजर हेडलाइन ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ अफगानिस्तान के संजीदा ॻाल्हियुनि जी आछ करे छॾी। वज़ीर आज़म चयो आहे त अफगानिस्तान भारत जे चवण ते पाकिस्तान मथां हमलो कयो। अफगानिस्तान सां भाईचारे वारे रिश्ते खे बरक़रार रखियो वेंदो। अफगान तालिबान असांजी शर्तनि मुताबिक़ ॻाल्हियूं करणु चाहिनि त असां बि तयारु आहियूं। वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त अफगानिस्तान जी दरख़्वास्त ते जंगबंदी कई आहे। अफगान हुकूमत खे केतिरा ई भेरा चयो त पंहिंजी सरज़मीन दहशतगर्दी लाइ इस्तेमालु थियणु न ॾिए। जेकॾहिं अफगान हुकूमत संजीदा आहे त पोइ असां बि ॻाल्हियूं अॻिते वधाए सघूं था। केपीके में सिक्योरिटी फोर्सेस जूं कार्रवाइयूं 34 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस पारां उत्तर वज़ीरिस्तान में भारतीय स्पॉन्सर्ड दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। स्पेन वाम वारे इलाइक़े में कार्रवाई में 18 दहशतगर्दनि खे जहनम भीड़ो कयो वियो। ॿियो ऑपरेशन ॾखण वज़ीरिस्तान में कयो वियो जंहिंमें 8 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि टियों ऑपरेशन बनू वारे इलाइक़े में कयो वियो जंहिंमें 8 दहशतगर्द मारिजी विया। फितनातुल हिंदुस्तान ख़िलाफ़ भरपूर अज़म सां कार्रवाइयूं जारी आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास क़ौमी ऐं आलमी मामलनि ते ग़ौर वीचार। वज़ीर आज़म काबीना खे परॾेही दौरनि ऐं मुलाक़ातनि बाबति एतमाद में वरितो। अफगानिस्तान मां अगराई ऐं ख़ारजियुनि जी चिड़ ॾियारींदड़ कार्रवाइनि जो जाइज़ो। वफ़ाक़ी काबीना पारां दहशतगर्दनि ख़िलाफ़ जंग में शहीद जवाननि खे भेटा पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जी मुलाक़ात अहम मामलनि ते ॻाल्हियूं। PP चेयरमैन वफ़द समेत वज़ीर आज़म हाउस पहुतो। मुलाक़ात में पंजाब जे वज़ीरनि पारां PP ख़िलाफ़ बयाननि ते ॻाल्हि ॿोल। पंजाब हुकूमत पारां इंतहा पसंद जमायत ते पाबंदी लाइ सिफ़ारिश जो फ़ैसिलो। वज़ीर आला मरियम नवाज़ जी सदारत हेठि इजलास। अमन अमान सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। एहलकारनि जी शहादत ऐं मिल्कियतनि जी तबाही में मुलविस अॻुवाणनि ऐं कारकुननि ते केस हलंदा। इंतहा पसंद जमायत जा समूरा असासा ऐं मिल्कियतूं औक़ाफ़ खाते जी तहवील में ॾिनियूं वेंदियूं। पधिराई में ॼाणायो वियो आहे त इंतहा पसंद तंज़ीम जा समूरा बैंक अकाउंट मंजमंद ऐं सोशल मीडिया अकाउंट बंदि कया वेंदा। सारियुनि जे अघ में लात ख़िलाफ़ बदीन ज़िले में शटरबंद हड़ताल। आबादगारनि ऐं सियासी धुरनि जे सॾ ते तलार कड़ियो घंवर ऐं खोरवा में कारोबार बंदि। टंडे बागे में आबादगार रोडनि ते निकिरी आया। एहतिजाजी रैली कढी नारेबाज़ी कई वई। आबादगारनि अॻुवाणनि जो चवणु आहे त सारियुनि जो फसल लहंदे ई राइस मिल मालिकनि अघ घटाए छॾिया आहिनि। सारियुनि जो फ़ी मण 2200 रुपयनि में ख़रीद करे इस्तेसाल कयो पियो वञे। सारियुनि जो फ़ी मण अघ 4000 रुपया मुक़ररु करे नाजाइज़ कटौती बंदि कराई वञे। नवां जतोई वेझो लंजार बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो। नौजवान मारिजी वियो। दर्स थाणे जी हद में झेड़ो। धुरनि हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग में 25 वरनि जो औशाक लंजार मौक़े ते क़तल। कोटड़ी में पटड़ी पार कंदे 2 औरतूं ट्रेन जे टक्कर में फौत। साइट एरिया जे असदाबाद कॉलोनी वारी इलाइक़े में खौफ़नाक हादिसो। फौती औरतनि जी 22 वरनि जी सोरग पठान ऐं 40 सालनि जी हसीना पठान तौर सुञाणप। फौती औरतनि जा लाश DHQ अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। शहदादपुर वेझो प्यार जे परणे जे तकरार तां धुरनि में झेड़ो। प्रेमी नौजवान जो पीउ क़तल। ॻोठ वलियो ख़ान लाशारी में लाशारी बिरादरी जे 2 धुरनि में संगावती तकरार तां झेड़ो। फायरिंग गोलियूं लॻण करे ज़हूर अहमद लाशारी क़तल थी वियो। अली अमान ॾाढ़ू ऐं अमीर अली ज़ख़्मी। धुरनि में छिकताण। वारसनि मूजिबि ज़हूर लाशारी जे पुट जबाल लाशारी 1 साल अॻु पसंदि जो परिणो कयो हो जंहिं तां बिरादरी जा कुझु माण्हू नाराज़ हुआ जिन घरनि ते हमलो करे 1 ॼणे खे क़तल कयो। जवाबदार औरतनि खे अगवा करे विया आहिनि। औरतूं बाज़ियाब कराए जवाबदार गिरफ़्तार कया वञनि।